इस्तेमाल करण में नाकाम थी वई आहे। अमेरिकी कंपनी पारां जदीद तहक़ीक़ जी मदद सां तैयार कयल RNA टाइप वैक्सीन इस्तेमाल न थी सघी। फाइज़र वैक्सीन कोरोना वबा खां बचण जे लाइ 95% असर रखे थी। मुख़्तलिफ़ मुल्कनि पहिरें मरहले में चाइनीज़ वैक्सीन के मुक़ाबले में फाइज़र वैक्सीन के तरजीह ॾिनी हुई। पाकिस्तान में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते आयल वैक्सीन सिंध हुकूमत हवाले थियण बाद ज़ख़ीरो करण ते ज़ोर ॾिनो वियो। सिंध में फाइज़र वैक्सीन जा 12 लख खां वधीक डोज़ इस्तेमाल न थी सघिया आहिनि, जेके मुदे ख़ारिज थियण जो ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे। सिंध हुकूमत फाइज़र वैक्सीन जा 12 लख खां वधीक ज़ख़ीरो कयल डोज़ इस्तेमाल करण में नाकाम साबित थी आहे। अमेरिकी कंपनी पारां जदीद तहक़ीक़ जी मदद सां तैयार कयल RNA टाइप वैक्सीन इस्तेमाल न थी सघी आहे। फाइज़र वैक्सीन कोरोना वबा खां बचाव जे लाइ 95% असर रखे थी। मुख़्तलिफ़ मुल्कनि पहिरें मरहले में चाइनीज़ वैक्सीन के मुक़ाबले में फाइज़र वैक्सीन के तरजीह ॾिनी हुई। पाकिस्तान में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते आयल वैक्सीन सिंध हुकूमत हवाले थियण बाद ज़ख़ीरो करण ते ज़ोर ॾिनो वियो। सिंध में फाइज़र वैक्सीन जा 12 लख खां वधीक डोज़ इस्तेमाल न थी सघिया आहिनि, जेके मुदे ख़ारिज थियण जो ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयो था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद मीरानी खां। शाहिद, छा तफ़सील आहे अव्हां वटि? कहिड़ो सबबु ॿुधायो वियो आहे? सिंध हुकूमत पारां को मौक़िफ़ ॾिनो वियो आहे त 12 लख खां वधीक डोज़ जेके आहिनि उहे हाणे मुदे ख़ारिज थियण जो ख़दशो पैदा थी वियो आहे? जी बिल्कुल महताब, सिंध हुकूमत वटि स्टॉक पियल फाइज़र वैक्सीन जा 12 लख वधीक जेके ज़ख़ीरो पियल जेके डोज़ आहिनि उहे इस्तेमालु करण में सिहत खाते जूं अख़्तियारियूं नाकाम थी वियूं आहिनि। अमरीकी कंपनी पारां ठाहियल फाइज़र वैक्सीन आहे उहा जदीद तहक़ीक़ जी मदद सां जेको आहे उहा मार्कशीट में आई हुई, पर उनजो फाइज़र वैक्सीन केतिरनि ई महीननि खां वठी सिंध हुकूमत खे मिली हुई, पर सिहत खाते जी अख़्तियारियुनि उनजो इस्तेमालु जेको आहे उहो न कयो हुयो, जंहिंजे करे हिन वक़्तु 12 लख खां वधीक जेके डोज़ आहिनि उहे ज़ख़ीरो पियल आहिनि। इन वजह सां ज़रिया जेके आहिनि सिहत खाते जा उहे ॿुधाइनि पिया त जेके वैक्सीन जा 12 लख खां वधीक डोज़ आहिनि उन मां लखें डोज़ अहिड़ा आहिनि जंहिंजी एक्सपायरी डेट जेका आहे उहा तमामु वेझो अचण वारी आहे, जंहिंजे करे सिहत खाते जे अख़्तियारनि पारां सूबे जे समूरनि DHOs खे ऐं डायरेक्टरनि तोड़े DG सिहत खे इहा हिदायत कई वई आहे फाइज़र वैक्सीन जा लखें डोज़ जेके आहिनि उहे एक्सपायर थियण खां बचाइण जे लाइ उन्हनि जो इस्तेमालु जेको आहे उहो तेज़ कयो वञे। इन हवाले सां तव्हांखे ॿुधायां त जेकी फाइज़र वैक्सीन ठहण बाबति जेका तहक़ीक़ थी हुई उनमें इहो वाज़े ॼाणायो वियो त हीअ फाइज़र वैक्सीन कोरोना खां बचाव में जेको आहे 95% ताईं असर रखे थी। जेके इन जी भेट में जेके ॿिया चाइनीज़ वैक्सीन आहिनि उन्हनि जे जेके तमामु घटि जेको आहे असरु कंदा पिया। ऐं हीअ केतिरनि ई महीननि खां वठी इहा फाइज़र वैक्सीन जेकी आहे इहा जेके सिहत खाते जा कोरोना वैक्सीनेशन सेंटर हुआ उतां बि इहा ग़ाइबु थियल हुई। इहे बि शिकायतूं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सिहत खाते जी अख़्तियारियुनि वटि ईंदियूं रहियूं त हीअ वैक्सीन जेकी आहे उहा रुॻो मनपसंदि ऐं बाअसर माण्हुनि खे लॻे पई, जंहिंजे करे हीअ वैक्सीन हिन वक़्तु बि सिहत खाते जी अख़्तियारियुनि वटि 12 लख खां वधीक जेका उहा स्टॉक पियल आहे। इन वैक्सीन खे जा जेके डोज़ आहिनि उहे मुदे ख़ारिज थियण खां बचाइण जे लाइ सिहत खाते जी अख़्तियारियुनि पारां सूबे जे समूरनि DHOs खे इहा हिदायत कई वई आहे त उहो फाइज़र वैक्सीन जेका आहे उनजे इस्तेमालु में तेज़ी आणनि जीअं हिन खे जेको आहे एक्सपायर थियण खां बचाए सघिजे। जी शाहिद मीरानी, महिरबानी।